नाज़रीन एयरलाइंस मां ॾिठियूं अहम ख़बर शामिल कंदासीं त चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर सां इंडोनेशियन सदर जी मुलाक़ात थी आहे। अहम ख़बर शामिल करे रहिया आहियूं त चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर सां इंडोनेशियन सदर जी मुलाक़ात थी आहे। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं इलाइक़ाई सिक्योरिटी ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। ISPR जे पधिरे मूजिबि पाकिस्तान ऐं इंडोनेशिया तरफ़ां दिफ़ाई सहकार वधीक मज़बूत बणाइण जो अज़म कयो वियो आहे। इंडोनेशिया जे सदर जी पाक फ़ौज जे पेशावराणे सलाहियत जी वाखाण कई आहे। इंडोनेशिया पारां ख़िते में अमन लाइ पाकिस्तान जे किरदार जो एतिराफ़ कयो आहे। इंडोनेशिया सां लाॻापनि खे पाकिस्तान क़दुर जी निगाह सां ॾिसे थो, फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणु आहे। अहम ख़बर शामिल करे रहिया आहियूं। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर सां इंडोनेशियन सदर जी मुलाक़ात थी आहे। ISPR जे पधिराई मूजिबि गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं इलाइक़ाई सिक्योरिटीअ ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। पाकिस्तान ऐं इंडोनेशिया तरफ़ां दिफ़ाई सहकार वधीक मज़बूत बणाइण जो अज़म कयो वियो आहे। ISPR जे पधिराई मूजिबि इंडोनेशिया जे सदर जी पाक फ़ौज जे पेशावराणे सलाहियत जी वाखाण कई। इंडोनेशिया पारां ख़िते में अमन लाइ पाकिस्तान जे किरदार जो एतिराफ़ कयो आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो चवणु आहे त इंडोनेशिया सां लाॻापनि खे पाकिस्तान क़दुर जी निगाह सां ॾिसे थो। अहम ख़बर शामिल करे रहिया आहियूं त चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर सां इंडोनेशियन सदर जी मुलाक़ात थी आहे। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं इलाइक़ाई सिक्योरिटीअ ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। पाकिस्तान ऐं इंडोनेशिया तरफ़ां दिफ़ाई सहकार वधीक मज़बूत बणाइण जो अज़म कयो वियो आहे। इंडोनेशिया जे सदर जी पाक फ़ौज जे पेशावराणे सलाहियत जी वाखाण कई आहे।